घर मुबारक में आरामिया सोनो जिब्राइल 70,000 मलाइका वठी करे मुस्तफा जे इस्तकबाल जे लाए बीठो आहे। सुभान अल्लाह। नबी से उम्मे हानिया जे घर में आरामी है। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमा हिते आरामी आयो वो जो अल्लाह तबारक व तआला तमा जो ला मकान ते इंतजार फरमाए रहे हो वो जो हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरा जते तशरीफ वठी वयो आई मुझे हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बैतुल मुक़द्दस वाली मस्जिद में सवा लख नबी पोइते या जो मुस्तफा करीम उन्हनि जो इमाम भी करे उन्हनि खे नमाज पढ़ाए रहियो आहे। मुस्तफा करीम उन्हनि जी इमामत फरमाई उन बैतुल मुक़द्दस खां हबीब मुकर्रम अॻिते रवाना थिया। पहिरों आसमान आयो आहे। पहिरें आसमान ते बि हिक नबी रसूलुल्लाह जो इस्तक़बाल कयो आहे। ॿियो आसमान आयो आहे। ॿिए आसमान ते बि रसूलुल्लाह जो ॿिए नबी इस्तक़बाल कयो आहे। टियों आसमान आयो आहे। उन टे आसमान ते बि रसूलुल्लाह जो टे नबी इस्तक़बाल कयो आहे। चौथों आसमान उन ते बि इस्तक़बाल, पंजों आसमान उन ते बि इस्तक़बाल, छहों आसमान उन ते बि इस्तक़बाल। हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर नबी इस्तक़बाल फरमायो आहे। हिकिड़े इस्तक़बाल हिकिड़ी जगह ते हिकिड़े आसमान ते सोनो इब्राहिम खलीलुल्लाह रसूलुल्लाह जे इंतजार में बीठो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नबी पाक जो ॾाढो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्तक़बाल में मरहबन बिल इब्न सालिह, मरहबन बिन नबी सालिह, ओ सालिहन जा सरदार नबी तोखे मरहबा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। रसूलुल्लाह के मरहबा की मरहबा मुझा बच्चा, मरहबा नबी जा सरदार, मरहबा सालिहन जा सरदार। हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिल्ली खिकार कई। हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रवाना थिया। पोयां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा अची विया। मुझे हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारियो आ। ओ मुझा दादा इब्राहिम छाजे करे अवां जी अखियुनि में ॻोढ़ा आहे। हजरत इब्राहिम उठो अर्ज करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे उहो ॾिहाड़ो याद अची वियो आहे जंहिं ॾिहाड़े ते रब ज़ुल जलाल बाहि माथो मुहम्मद जे सदके मूंखे बचाए वरितो हुयो। ॾिहाड़ो मूंखे यादि आया रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए ॾिनो आहे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो न्यापो आहे उहो महिरबानी फरमाए करे मुंहिंजो न्यापो खयो वञो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां अमानतदार नबी आहियो, अवां जी ख़िदमत में अर्ज़ आहे ओ मुंहिंजा दादा इब्राहिम कहिड़ो न्यापो आहे। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जॾहिं ज़मीन ते वञो त पंहिंजी उम्मत खे सलाम ॾिजो त इब्राहिम अलैहिस्सलाम तव्हांखे सलाम ॾेई रहियो हुयो। सुभान अल्लाह। सोने इब्राहिम सलाम ॾिना। तवज्जो कजा मुंहिंजी ॻाल्हि सम्झिजा। इब्राहिम सलाम ॾिना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जो दीदार फरमायो आहे। ऐं मुंहिंजो मुस्तफा उन जगह ते वापस आयो आहे। मुंहिंजो हबीब करीम ज़ंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। ज़ंजीर हिले पई लुढ़ंदी पई रहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापस वरची विया। हबीब करीम जो मेराज पूरो थी वियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे आलिम सगोर ने इरशाद फरमायो उन्हनि तव्हांखे ॿुधायो हूंदो मुंहिंजो हबीब करीम अल्लाह तबारक व तआला वटि 18 वरिह माना 18 साल अल्लाह वटि रहियो। वरी मुस्तफा हेठि आयो त वरी ज़ंजीर बि लुॾे पई, पाणी बि वहे पियो। छा राज़ छा आहे? आलिम सगोरा फरमाइनि था त मिसाल सम्झ। कहिड़ो मिसाल? चई मिसाल ईअं सम्झ जेकॾहिं हिन जो रूह निकिरी वञे जिस्म मां त जिथे हथ हूंदुसि उते ई बीही रहंदो, पेर जिथे हूंदुसि उते बीही रहंदो, जिस्म जो जेको उज़वो जिथे हूंदुसि उते बीही रहंदो। पोइ जेकॾहिं वरी उन में रूह पवे त वरी उतां ई चुरपुर शुरू थी वेंदी।
हाओ सही हुदवा पाण इरशाद सा फरमाए अबा हिन कायनात जो रूह मोहम्मद अरबी इन कायनात जो रूह हजरत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने सरकार इन कायनात मो बाहर निकता अल्लाह ने वया त जहान ठप थी सुभान अल्लाह जान भी रही जेका शे जिथे हुई उते भी ही रही वरी जो मुझो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान में वापस आया तो पानी जाथो बीठल उते अगते वहण शुरू थी वयो सुभान अल्लाह इहो राज हुयो जे राज जे करे दुनिया जो इहो पानी आलिमन जे को इरशाद फरमायो बीठल हुयो पर असुल गाल जेका सवाल मां तोखे अर्ज कयो उन सवाल जो जवाब छाए रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ वठी आया ऐं हबीब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे इरशाद फरमायो सहाबियो फलाणो मुखे हिय मिलियो फलाणे हिय मिलियो फलाणो हिय मिलियो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह मुखे न्यापो ॾिनो आहे त या रसूल अल्लाह पंहिंजी उम्मत खे मुंहिंजा सलाम ॾिजां मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखी नबी आहे सखी साईं मुफ्ती साहब तव्हांखे हाणे हदीस ॿुधाई साईं मुफ्ती मोहम्मद जान साहब त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे सभ खां वधीक सखी अल्लाह आहे जे मखलूक में को वध खां वध वॾे में वॾो सखी आहे त उहो मां रसूलुल्लाह अजवदु मिन अर्रीह मुरसला जेका ये हवा घुलंदी आहे तेज घुलंदी आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां बि वधीक सखी आहिनि हबीब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में सहाबी आयो अञा सहाबी कोन थियो आहे कलमो कोन भरियो अथई हबीब अकरम जे हथ मुबारक ते हथ रखी करे कलमो भरे करे मुसलमान थियो जीअं जो मुसलमान थियो रसूल अकरम हुन ते निहारे करे इरशाद फरमायो ओ सहाबी दे ख़बर शादी कंदे सुभान अल्लाह कोन समझो कोन समझो एड़ी ॻाल्हियूं त तव्हां जल्दी समझंदा हो शादी वादी कोन समझंदा हो अच्छा मतलब अध ते वेठा पूरा हाणे उनखे शादी जो छा जवाननि जो कमु आहे ईअं अब शादी समझदा हो निकाह हो शादी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया शादी कंदे अर्ज की या रसूल अल्लाह मिस्कीन आया गरीब आया या रसूल अल्लाह ओपरो माण्हू आ ॿाहिरों आयो हां शादी मांखे केरु संग ॾींदो कसम अल्लाह जो हुन सहाबी जी नज़र पंहिंजी मिस्कीनी ते ही पंहिंजे गरीबी हालत ते ही रसूलुल्लाह जी सखावत ते नज़र ई कान पियसि त कहिड़े सफ़ी वटायो मिस्कीन जे हुन ॾिठो वीचारे तॾहिं चई या रसूलुल्लाह मां मिस्कीन आहियां मां गरीब आहियां या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन शान सखावत खे हुन ॾिठो ई कोन हबीब मुकरम इरशाद फरमायो सहाबियो तवज्जो फरमाइजो सहाबियो आहे को तव्हां मां जेको हिन मिस्कीन खे पंहिंजी धीअ ॾे संग ॾे ऐं मां मोहम्मद करीम खां जन्नत लिखाए करे वठी वियो मौलवी चवे थो त जन्नत अल्लाह जेकी ॾींदो तंहिंखे मिलंदी ये अल्लाह न ॾींदो त कोन मिलंदी मां चवां थो त अल्लाह सही त कॾहिं हुअ ई ॾींदो तॾहिं ई अता फरमाईंदो हिन काइनात में मुंहिंजे हबीब ज़ाहिरी हयाती में सभनि माण्हुनि खे जन्नत अता फरमाए अल्लाह ने जॾहिं ॾींदो जॾहिं क़यामत थी तॾहिं ॾींदो पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जहान में अता फरमाई आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखी आहिनि हबीब अकरम जे सहाबन खे इब्राहिम नबी वाला सलाम अता फरमाया त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अबा इब्राहिम कयो आहे एहसान कीअं एहसान कई या रसूल अल्लाह पाण फरमायो आदम जी भी मुलाकात थी मूसा जी भी मुलाकात थी इदरीस नबी जी मुलाकात थी नूह नबी जी मुलाकात थी 1.25 लाख नबी मिलिया पर कहीं भी नबी बाकी मुंहिंजी उम्मत जा सलाम कोन ॾिना जे उम्मत जा सलाम ॾिना त इब्राहिम खलीलुल्लाह ॾिना पाण करीम ने इरशाद फरमायो मां कंहिंजो एहसान रखंदो न आहियां कंहिंजो एहसान रखंदो न आहियां उनखे बदिलो हित अता फरमाईंदो आहियां हुन तव्हां जे लाइ सलाम मोकिलिया आहिनि मां तव्हांखे हुकुम थो फरमायां क़यामत ताईं निमाज़ में वेही करे दुरूद में इब्राहिम ते सलाम मोकिलींदा कयो एहसान जो बदिलो आहे जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तव्हां इहो असांखे सलाम मोकिलिया पर तो कॾहिं सोचियो न आहे त सोने इब्राहिम खे कहिड़ी ज़रूरत हुई मूसा नबी जी उम्मत ने सलाम मोकिले हा हज़रत नूह नबी जी उम्मत ने सलाम मोकिले हा नबी जी उम्मत ने सलाम मोकिले हा पर जेकॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम सलाम मोकिलिया
तोड़े ऐं ऊॾे असां मिस्कीननि ते रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ॾे मोकिलिया त अदा इन जे करे मोकिलिया त अल्लाह तव्हांखे बि शान अता फरमायो आहे त तव्हांजे सोणे सरदार खे बि शान अता फरमायो आहे उन शान जे करे उन सोणे इब्राहिम अलैहिस्सलाम तव्हांखे उन ॾिहाड़े ते उन मेराज वारी रात ते बि तव्हांखे यादि पे कयो पोइ अदा अहिड़े सोणे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक जी ॾींहुं अचे उन्हनि जो महीनो अचे रसूल जी आमद थी आहे रबीउल अव्वल शरीफ़ में थी आहे कसम आहे अल्लाह जो इंसान छा ख़ुशि थींदो हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ़ जंहिं राति थियो मुंहिंजो हबीब करीम जहान में आयो उन राति जो पखी पखण बि मुस्तफ़ा जी आमद जी ख़ुशी मल्हाए रहिया हुआ पखी मल्हाइनि पखण मल्हाइनि हवाऊं मल्हाइनि जानवर मल्हाइनि जबल मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी मल्हाइनि रुगो इंसान थो नथो मल्हाए रुगो तूं कोन थो मल्हाए कसम अल्लाह जो मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो चर्चो मुस्तफ़ा करीम अञा जहान में आयो ई कोन्हे मुस्तफ़ा जी आमद जा चर्चा जहान में अॻे जारी सलात पढ़ त मगाल अर्ज़ कया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सब पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह।